टिकटॉक मेगा अवार्ड शो एंड म्यूजिकल नाइट आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो 19 फरवरी शाम 7 बजे। अस्सलाम वालेकुम, मैं आपका नसीर बलोच और हम आ रहे हैं आपके शहर लाड़काना जहाँ पे होगा म्यूजिकल नाइट अवार्ड शो। मां भी उते हुंदुसि तव्हां सां गॾु, मूंसां गॾु गामू भी हुंदो ऐं ॿिया खोड़ सारा फनकार हूंदा। अवां ज़रूरु अचिजो। माया सरिश बुटू चाहत प्रोडक्शन टिकटॉक अवार्ड पेश करे रही है। जल्दी का जल्दी पासिस वठो जीअं सीटूं तव्हां बुक कराए सघो। असां सभु ईंदासीं तव्हां ॿारनि खे सपोर्ट करण लाइ। असांजो प्यारो मिठो सिटी लाड़काना शहर जंहिंमें टिकटॉक अवार्ड ऐं मेगा म्यूजिकल नाइट थी रही है। जंहिंमें चाचा बबलू मां ज़मीर बा पूरे सिंध जा ॿिया बि वॾा टिकटॉकर अची रहिया आहिनि। अवां जी असांजे पंहिंजे शहर लाड़काणे में छोको इन पासिस वठण लाइ हेठां मेंशन कयो आहे नंबर, तव्हां हुन ते राब्तो कयो ऐं पासिस वठो। तव्हांजे पंहिंजे शहर लाड़काणे में हिकिड़ो मेगा इवेंट म्यूजिकल नाइट थी रहियो आहे, जंहिंमें अचनि था सिंध जा खोड़ सारा टिकटॉकर्स ऐं मीडिया स्टार, जेके ऑर्गेनाइज करे रहिया आहिनि टीम सिंधवाले, टीम चाहत प्रोडक्शन। अस्सलाम वालेकुम यार मदद जीअं तव्हां या मुंहिंजो पंहिंजो देश नज़ीर मदारी जीअं तव्हांजे पंहिंजे शहर लाड़काना आर्ट काउंसिल में हिकु मेगा अवार्ड शो ऐं म्यूजिकल नाइट थी रही आहे। मां भी पंहिंजी टीम सां ईंदुमि, अवां बि अचण न विसारींदा। जीअं तव्हांजे पंहिंजे शहर लाड़काना आर्ट काउंसिल में मेगा टिकटॉक अवार्ड शो थी रहियो आहे, जंहिंमें अची रहिया आहिनि अवां जा फेवरेट टिकटॉकर स्टार ऐं मीडिया स्टार आर्टिस्ट भी अची रहिया आहिनि। सो अचण न विसारींदा, तमामु घणो एंजॉय थींदो। इंशाल्लाह असां बि ईंदासीं। जी त असांजे शहर लाड़काणे में हिकु इवेंट थी रहियो आहे, अवार्ड शो एंड म्यूजिकल नाइट थी रही है ऐं जंहिंमें खोड़ सारा टिकटॉकर्स ईंदा। ऑर्गेनाइजर्स चाहत प्रोडक्शन, जबार गुलसांगी, अजहर असद, अली अब्बास, राजा मुख्तियार खेड़ो, सिंध वाले, सजाद अबड़ो ऐं रियाज़ चांडियो। टिकट्स जी बुकिंग लाइ अल हुसैनी बुक स्टोर, आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो। राब्ते जे लाइ 0312841446 031633433934 03003423 144 0310007123